तव्हांजो ही तालुक़ त रहियो हुरमुजाहिद जदीद मतिलबु मौजूदा दौर जे सां तालुक़ सूर्य बादशाह जे दौर जी का तारीख़ तव्हांखे मालूम हूंदी त उहा ॾिसो स्ट्रगल माण्हू कीअं मुंहिंजी हली उमिरि कीअं उहा न आहे, पर जेके वॾा चवनि था जंहिं एरिया में असां वेठा आहियूं त जॾहिं पी सी सूर्य बादशाह खे सिंध जे लाइ तहरीक हलाई त उन में नारो लॻाई वतन या कफ़न। बिल्कुलु उन खां बाद में जॾहिं इहा एक्टिविटी वधंदी रही, अंग्रेज़ सरकार लालचूं बि ॾिनियूं, हर शइ ॾिनियूं, पर सभिनीनि खे ठुकराए छॾियईं। उन खां बाद में जॾहिं सिंध असेंबली जे तरफ़ां हिते पास कयो वियो त भई मार्शल लॉ लॻायो, उन में इहो पास थियो हुयो त हुर जेको ॾिसो उनखे गोली मारियो, गोली हणो उनखे कोई पुछाणो न आहे। उन खां बाद में ख़ासि तौरु मखी जेको हुरनि जो मर्कज़ हुयो सागर ज़िले में, ऐं हीअ तालुको नारे जो जेको हिसो आहे इन में मार्शल लॉ हुई। उन वक़्त में जेके हुरनि सां ई एतिरे क़दुरु तकलीफ़ूं ऐं ज़्यादतियूं हुयूं जीअं कश्मीर में कए पियूं वञनि। अंग्रेज़ जी फ़ौज जेका हुजे उहा पुलिस गॾिजी घरनि मां लुटमार हूंदी हुई, हसीन छोकिरियूं जेके हुजनि उन्हनि खे पाण वठी वञनि, उन तरीक़े सां जेके हुरनि जूं ज़मीनूं उहे रिज़्यूम करे उन्हनि खे उहे ख़तमु कयूं वयूं, प्रॉपर्टियूं उन्हनि जूं सरकारी तहवील में वरितियूं ऐं वयूं। सिर्फ़ हुर ईअं हुया जे बेघर हुजनि। ऐं जॾहिं पी सी शाहमर्दान शाह वॾे खां वॾी इहा ॻाल्हि हुई त पाकिस्तान 47 में आज़ादु थियो, लेकिन हुर जेके कंस्ट्रक्शन कैंपुनि ऐं जेलनि में हुआ उहो 52 खां बाद में जॾहिं पीर साहिबु वापसि आयो ऐं गवर्नमेंट खे ॻाल्हियूं ॿोलियूं थियण खां पोइ उन खां पोइ हुर आज़ादु थिया। उन खां पोइ पीर सिंह शाहमर्दान शाह एतिरो पंहिंजी जमात खे अकोमोडेट कयो जंहिंमें अंदाज़ो कोन्हे को असां जेके हीअ मोतबर थिया वेठा आहियूं उहो सभु उनजी दुआ ऐं उनजी करम नवाज़ी हिकमत अमली सां थिया। उहे जेके माण्हू बेघर हुया, बेज़मीन हुया, उन्हनि खे हज़ारे एकड़ ज़मीनूं मिलियूं। उन खां पोइ वॾे में वॾी उन अचण सां जेको हुयो अलाह हुनखे जन्नत में आला मुक़ाम ॾिए, सभ खां वधीक ॿारनि खे तालीम जो कराईं। उन में नियाणियुनि खे तालीम ॾियण लाइ ॿारनि लाइ हिकिड़ी हुर स्कॉलरशिप शुरू कयईं, जीअं ॿारनि खे लालच हूंदी त इन ख़र्चे ते स्कूल में वञनि। उन खां पोइ तव्हांजे साम्हूं आहे पीर साहिबु शाहमर्दान शाह सियासी किरदारु पंहिंजी जमात खे केतिरो अॻिते आंदो, इवन मुल्क जे वज़ीर आज़म वज़ीर आला सभु हिकिड़ी सॼी जमात खे जेको आहे न सो ज़ीरो खां खणी ऐं मथे खणी फर्श खां खणी अर्श ते पहुचायो। असां माण्हू पंहिंजी महिनत भले के सभु को चए, पर जेका हुर जमात खे मिलियो आहे हिन महिल मोतबरी आहे इहा शाहमर्दान शाह जे तरफ़ां। ऐं हिन वक़्तु बि जेके वेठा आहियूं उहे जेतिरो बि आहे उहो पीर साहिब जी शफ़क़त आहे, पीर साहिब जे करे आहियूं। पर जेकॾहिं पंहिंजी असुलियत खे जेको विसारींदो त उहो कुझु बि कोन्हे को। उन हुर जमायत में तव्हांजा वॾा शामिल हुया? सभु असांजा त ज़िंदगी में वॾनि खां वठी जेसि ताईं आहियूं सिंध में हिते न जेका तहरीक जेका असांजा जेके जमायत जा माण्हू हुया उहे हुया उन में। तव्हांजे ख़ानदान मां तव्हांजे वॾनि जा नाला जन जेका हुन में हिसो वरितो हुजे? ॾिसो ज़ाती तौरु जेको माण्हू ग़लति बयानी करे त उहो कोन हुयो। उन वक़्तु असांजो नानो हिन तालुके जो खैरपुर स्टेट जो में नारे तालुके जो कारदार हुयो अंग्रेज़ सरकार जी तरफ़ां। अंग्रेज़ न मीरनि सां अंग्रेज़ खैरपुर रियासत अलॻि खैरपुर रियासत अलॻि हुई। उन खां पोइ असांजो मामू जेको हुयो उहो बि उन में शहीद थियो हुयो। उन में उन खां बाद में जेके असां नारे खां असली असांजे वॾनि जो ॻोठु ई हिते ईंदो हुयो। उन वक़्तु आबादी त काई हुई कान का, सखर बिराज ठहियलु कोन हुयो। फ्लड ईंदी हुई त सभु इन पासे ॾे ईंदियूं हुयूं जेके ज़मीनूं ऐं इहे आबादियूं थींदियूं हुयूं, जीअं कचे में बोसी ज़मीन थिए थी। हा हा, इहे बि मतिलबु दरिया सैलाब ईंदो उन में नारे खां शिफ्ट थी पोइ वरी असां नारे खां ओलाहीं भर वेठा। के माण्हू त मीरवा कोडी जी एॾां लॾे विया पर उते अची वेठा। उन खां बाद में जॾहिं गादी बहाल थी पीर साहिब जन पाकिस्तान अचण खां पोइ सभु कुझु थियूं जेके असांजी ज़मीनूं रिज़्यूम थियलियूं, कुझु उहे बहाल थियूं, कुझु वरी पीर साहिब एतिरी हिकमत अमली सां गवर्नमेंट जेके लैंडलेस हारनि खे उन्हनि जे नाले सां ॾियारियूं, ॿियूं फुल ऑक्शन थियूं गवर्नमेंट जूं ज़मीनूं उन में ॾियारियूं। ऐं उन खां पोइ जेतिरी बि चइजे सभु पीर साहिब वारनि जे करे। तव्हां पीर साहिब जो हुर स्कॉलरशिप जी ॻाल्हि कई, उहा अञा ताईं हलंदड़ आहे या बंदि थी? हिन वक़्तु न आहे, हाणे बंदि थी वई आहे। उहो एसि ताईं थियो जेसि ताईं माण्हुनि में पढ़ाईअ जो शऊर आयो।
ऐं जेसिताईं उन्हनि जो थियो तेसिताईं उहा हुई। मतिलबु हाणे माण्हुनि हिन जो वक़्तु पीर लाड़ो साहिब आहे जो त उन सां गॾु जेको आहे जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि खे पढ़ाइण जे लाइ मिले थो, ऐं मदरसा जेके आहिनि दीनी मदरसा उहे आहिनि, उहे पीर साहिब जे पीर ख़र्च साहिब ते जे हलंदा ख़र्च आहिनि। ते हलनि था, या जमायत जेका चवंदा आहिनि त ॾियनि था उहा उन ट्रस्ट में ॾियनि था, वॉलंटियर केतिरो बि ॾियनि था उहो उन में वेंदो आहे। अच्छा, जेको मतिलबु जॾहिं पीर साहिब दावत वग़ैरह में जेको दावतुनि नज़रानो खां थींदो आहे, सवाइ दावतुनि ते ॾियनि था या उहा हिन महिल मौजूदु पीर साहिब जो इहो आहे त जेको असां जमायत जी ॾियूं था न, असां ज़मीनूं आहिनि हिते पीर साहिब जूं, उहे ज़ाती पीर साहिब जूं न आहिनि, अच्छा उहे दरगाह जूं आहिनि। उहो जेको अच्छा, पीर पगारो थींदो ऐं जेको जमायत हा जो पग धणी हूंदो, सरपरस्ती कंदो उहो उन जे हवाले हूंदियूं, उहे दरगाह जूं हूंदियूं। ठीकु आहे। उन सां गॾु हिन महिल बि मौजूदु पीर साहिब जो इहो आहे त जेके संधी ज़ाती ज़मीन या कारोबार वारो पैसो आहे उहो पंहिंजे पाण ते ख़र्चु करे थो। जेको जमायत जो पैसो मिले थो उन में जमायत खाने जी सहूलियत, उन जे लाइ मदरसे ते ख़र्चो, हाणे जमायत खानो एतिरो आहे जंहिंमें लखनि जी तइदाद में माण्हू रही सघनि था, उन्हनि जो वॉशरूम जो, उन्हनि जा एयर कूलर लॻा आहिनि, उन इहा खाइण सहूलियत पीअण सभु कुझु सभु हुन कुझु में। उन में लंगर जो जेको अरेंज हूंदो आहे उहो पीर साहिब जे तरफ़ां थिए थो, उहा जेका ट्रस्ट में पैसो अचे थो उन मां थिए थो। अच्छा, ट्रस्ट ठहियलु आहे। हा, उन खां पोइ ट्रस्ट इहो आहे त गॾु आहे का जमा पैसो थिए थो दरगाह ते उन मां थिए थो। उन खां बाद में हिन महिल जेको मदरसो अॻु में हलंदो हुयो उहो नए सिरो वरी तमीर थो थिए, जंहिंमें को 1.5 पीर ॻोठ बाज़ार वारो मदरसो या सभु मुख़्तलिफ़ मदरसा न आहिनि? मदरसो जेको पीर जे ॻोठ में आहे असल उहो पीर न जो ॻोठ पियो जो थिए। वॾो मदरसो आहे। हूअं त हर ज़िले में बि आहिनि, हर ॻोठनि में बि आहिनि, जिथे बि हाणे सिकंदरी मौलवी जेके आहिनि न उहे तयारु थिया आहिनि, उहे सभु उन्हनि अच्छा, ॻोठनि इहे में आहिनि। सिकंदरियुनि जो सिलसिलो मतिलबु पीर हा, साहिब पीर पगार जे साहिब पगार मदरसे जे सां आहे। बाद में त सिकंदरी जो त जेको लक़ब आहे सही उहो उन्हनि सही खे थो सही ॾियनि। सही सही, मतिलबु हे जेको अब्दुर्रहीम सिकंदरी शर मुफ्ती अब्दुर्रहीम उहो शर पीर जे सिकंदर, ॻोठ जो उहो पढ़ियल पीर जे हुयो। ॻोठ जो पढ़ियलु हो, इन जे करे उन सिकंदरी जे करे सॾाईंदो हुयो। सिकंदरी सॾाईंदा। सही था चओ। त यतीम ॿारनि जी तालीम ते जेको ख़र्चो थिए उहो बि ट्रस्ट ई ॾींदो आहे। सॼो दरगाह पीर साहिब जे तरफ़ां हथों त केतिरो पीर साहिब जे, पर आहे ॼण जमायत जी जेका ट्रस्ट जो उन ट्रस्ट मां पैसो मिलंदो थींदो उन मां उहो इस्तेमालु आहे। थिए थो। केतिरी ताईं यूनिवर्सिटी जी पढ़ाई ताईं ॾींदा आहिनि ॿारनि खे? इवन पोइ हिते जेको कमीशन में थियो पीर जे ॻोठ जे मदरसे जे पढ़ियल जो उहो फ़ौज में बि जेको आहे सो सेकेंड लेफ्टिनेंट कमीशन में आयो हुयो। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं आमतौर ही जेके अरबी टीचर ऐं इहे सभु उन्हनि खे अरबी जेके बि आहिनि उहो सभु तव्हां जेके मदरसे उहे जा उतां पढ़ियल थियनि आहिनि। थियूं उन्हनि जूं। थैंक यू, महिरबानी, जज़ाकल्ला।